नाज़रीन, सोप सीरियल ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जगह तकरार ड्रामे जी अचण वारी क़िस्त आहे। इन जी हिकु बहितरीन तव्हांखे अपडेट ॾींदासीं। इन में हिकु बहितरीन कमु थियण वारो आहे ऐं हीअ जेका क़िस्त ईंदी ॾाढी धमाकेदार क़िस्त आहे। दोस्तों, अगर हिन वीडियो खे तव्हां आख़िर तक न ॾिसंदो तव्हां कुझु बि न ॾिठो सम्झ तव्हां सॼी अपडेट तव्हां मिस करे छॾी। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त काफ़ी क़िस्तनि माना चंद क़िस्तनि ताईं तव्हां ॾिसंदो त मूसा वारा बि ॿाहिरि अची वेंदा, लेकिन नवाब खान हिकु नओं खेल खेॾंदो, कोशिशि कंदो त मूसा जी ॻिची में मूमल विझां ऐं इहा शादी करायां कंहिं न कंहिं तरीक़े सां ऐं मीर खे ज़ख़्म ॾियां ऐं मीर जीअं वरी मूसा जो दुश्मन थी वञे। छाजे करे त हू मूमल सां प्यारु कंदो हुयो ऐं राणी जेका हुई त मूसा सां शादी करण लाइ तयारु हुई, त उहा वरी मीर शादी करे छॾी। यानी इहा नओं खेल खेॾंदो काफ़ी क़िस्तनि अचण वारनि में नवाब खान इन्हनि खे सुख सां सुम्हणु कान ॾींदो, इन्हनि जी निंड हराम ई हूंदी सदाईं। सिजावल खान हिकिड़े जो ठाह कराईंदो त ॿिए जो वरी विञी वेंदो ऐं ॿिए खे ठाहींदो त टियों वरी ॻिची में पवंदो, वरी पाण में विड़ी पवंदा। सिजावल हाणे कोशिशि आहे त भावल वारनि सां ठाह करायां ऐं भावल सम्झी वेठो आहे त ज़ोरी बि ठाह कराईंदो सिजावल सां जो, लेकिन बख़्त दिलि में ॿी आहे त मां ठाह न करणु ॾियां। मीर सां जे ठाह थी वियो त पोइ बचो छा, ऐं इहो ठाह जीअं न थिए को न को बख़्त बकवास कंदो फ़ैसिले में। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बहुत जल्द मीर वारा सॉरी मूसा ऐं दरिया वारा बि अचण वारा आहिनि ऐं शेर अली धमकियूं ॾेई छॾियूं सिजावल खे, लेकिन कुझु क़िस्तनि में अंदरि हूंदो, जॾहिं ॿाहिरि आयो त वरी सिजावल खे टांडा ॾेई छॾींदो शेर अली।